नाज़रीन हिते ब्रेकिंग न्यूज़ शामिल कंदासीं। गढ़ी खैरू में तालीम खाते जे अॻूणे ऑफिसर जे नौजवान पुट मुबैना तौर आपघात करे छॾियो आहे। OPF कॉलोनी में अॻूणे TO नज़ीर हुसैन लहर जे नौजवान पुट बाबर अली मुबैना तौर पाण मथां पिस्टल जो फायर करे ज़िंदगीअ जो अंत आणे छॾियो आहे। वारसनि मूजिबि नौजवान डिप्रेशन जो मरीज़ हो, संदसि काफ़ी अरसे खां इलाज पिणु हलंदड़ हो। ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कयूं पिया। गढ़ी खैरू में तालीम खाते जे अॻूणे ऑफिसर जे नौजवान पुट मुबैना तौर आपघात करे छॾियो आहे। अवां खे आगाह कयूं OPF कॉलोनी में अॻूणे TO नज़ीर हुसैन लहर जे नौजवान पुट बाबर अली मुबैना तौर पाण मथां पिस्टल जो फायर करे ज़िंदगी जो अंत आणे छॾियो आहे। वारसनि मूजिबि नौजवान डिप्रेशन जो मरीज़ हो, संदसि काफ़ी अरसे खां इलाज हलंदड़ आहे। इन हवाले सां अपडेट मालूम कंदासीं। समीउल्ला उमराणी असां सां टेलीफोन लाइन ते मौजूद आहे। समीउल्ला, आगाह कजो, नौजवान ख़ुदकशी कई आहे इन हवाले सां। बिल्कुल अॻूणे TO तालीम गढ़ी खैरू जे नौजवान पुट लाड़काने में पंहिंजे घर अंदरि ख़ुदकशी करे छॾी। लाड़काने जे OPF कॉलोनी में नज़ीर हुसैन लोहर जे नौजवान पुट बाबर अली पाण मथां DT पिस्टल जो फायर करे पंहिंजो अंत आणे छॾियो। तव्हांखे ॿुधाईंदो हलां त उनजे ख़ानदानदारीन वटां मिलियल ॼाण मूजिबि त काफ़ी वक़्त खां डिप्रेशन जो मरीज़ हो ऐं संदसि नौजवान जो इलाज हलंदड़ हो। नौजवान जी कुझु महीना शादी थी हुई। जी, अवां जी महिरबानी समीउल्ला तफ़सील ॾिनो।